मुझे प्रिय प्यारे दोस्त कलाम जय खास फरमाइश के गया ताला पवार साहब जी सनाउल्लाह पवार साहब की खास फरमाइश। मुझे मुर्शिद रहीम शाह जी खास फरमाइश, साईं सतार शाह जी खास फरमाइश, हमें बख्श खोसे जी खास फरमाइश, शायद विमन जी खास फरमाइश, अब्दुल्ला खरोस जी खास फरमाइश, गुलजार लेगारी साहब जी खास फरमाइश, अब्दुल वहाब खोसे जी खास फरमाइश, और खास करे नाने गडानी जी खास फरमाइश है। हो सच्ची बुधाए सुपरी तो के कहीं कयो मगरूर, सच्ची बुधाए सुपरी तो के कहीं कयो मगरूर, नालो बुधाऊ न माण्हू जो दसे विछास धूड़, यर विञाए छयास नूर, मिली कुहार सा कंबराणी चे। आशिक पंहिंजे महबूब जा दर्द सूर सदमा सही सही बेरस्ती हो हाणे ॾिसी चए थो हे मुंहिंजा सोना हाणे जे मोहबत करे थो बि ठीकु आहे जे न त हाणे किलाशर कुल्हे बि खाणो पियो। नारा हैदरी यारी रखण जे वरंदे ॾे न त खणंदो साईं सरेआम, दोस्ती रखण जे वरंदे ॾे न त खणंदो साईं सरेआम। नाना गडानी घनश्याम हका ना अॾे बि तो मजबूर आशिक भला हो दुख तुंहिंजा मूंखे ॾोहारी कंदा कावश में